शारजा खां सैयद ज़ुबैर अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ सेठारजा शहर जे बहितरीन तालीमी इदारे अली पब्लिक हाई स्कूल सेफ जे पारां ॿारनि जे तालीम ऐं ज़हनी सलाहियतुनि खे उजागर करण ऐं उन्हनि में ख़ुदि एतमादी पैदा करण जे सिलसिले में स्कूल जे 5 खां मैट्रिक ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि जे विच में मुख़्तलिफ़ उनवानात तहत अंग्रेज़ी ॿोलीअ में तक़रीरुनि जो मुक़ाबिलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें राज़ अली, अली रज़ा, ज़ोया नाज़, मोहम्मद तार, हिरा बतूल, शफ़ा ख़ालिद, शाहिद हुसैन, वकीला, शानसा, मोहम्मद यूसुफ, आमिर अली, एहसान अली, राबिया रिंद, अंबर इकरार, अफशां, आकाश, नायाब 20 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दनि हिसो वरितो ऐं पंहिंजी भरपूर सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कंदे ख़ूब दाद ऐं इनामात हासिल कया। उन मौक़े ते स्कूल जे ऑपरेटर परवेज़ अहमद बांभण, प्रिंसिपल अयाज़ हुसैन बांभण समेत उस्तादनि मुज़फ़िर हुसैन सहतो, तारिक हुसैन सहतो, फैसल नदीम सोलंगी, हाफ़िज़ अब्दुल वहाब ऐं ॿियनि पारां मुक़ाबले में पहिरीं पोज़ीशन हासिल कंदड़ राबिया रिंद ऐं अंबर सहतो खे नक़द 5000 रुपया, ट्रॉफियूं, सेकंड पोज़ीशन हासिल कंदड़ इकरा नाज़ कीरियो खे, अफशा नाज़ कीरियो खे नक़द 4000 रुपया ऐं ट्रॉफियूं, थर्ड पोज़ीशन हासिल कंदड़ आकाश कुमार ऐं नायाब लुंड खे 3000 रुपया नक़द ऐं ट्रॉफियूं, जॾहिं त ॿियनि ॿारनि खे ट्रॉफियूं सर्टिफिकेट इनाम तौरु ॾिना विया, जॾहिं त उस्तादनि पारां पिण ॿारनि खे नक़द इनाम ॾिना विया। स्कूल ऑपरेटर परवेज़ अहमद बांभण जन ख़िताब कंदे चयो त हिन क़िस्म जा प्रोग्राम मुनक़िद करण जो मक़सदु ॿारनि जे तालीमी ज़हनी सलाहियतुनि खे उजागर करणु आहे, जंहिं में ॿारनि ऐं शानदार परफॉर्मेंस ॾेखारी आहे।